ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सिंध यूनिवर्सिटी जामशोर में औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कीअं रोके सघिजे उनवान सां कॉन्फ्रेंस में यूनिवर्सिटी जा शागिर्द, शागिर्दियाणियूं, अदीब, दानिश्वर ऐं ॿिया शरीक। JWC जो मरकज़ी सदर शौकत न्यूनारी कॉन्फ्रेंस में सेशन के ख़िताब कंदो। कॉन्फ्रेंस में गॾियल तौर ते 10 वधीक सेशन मुक़ररु कयल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सिंध यूनिवर्सिटी जामशोर में औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कीअं रोके सघिजे थो, इन जे उनवान सां कॉन्फ्रेंस में यूनिवर्सिटी जा शागिर्द, शागिर्दियाणियूं, अदीब, दानिश्वर ऐं ॿिया शरीक। JWC जे मरकज़ी सदर शौकत न्यूनारी कॉन्फ्रेंस में सेशन के ख़िताब कंदो। कॉन्फ्रेंस में गॾियल तौर ते 10 वधीक सेशन मुक़ररु कयल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।